नाज़रीन, भोजदार वरा में शागिर्दनि तरफ़ां मुतालबनि जी मञता लाइ सरापा एहतजाज पढ़ियल आहिनि। ॾिसूं था लतीफ़ सोढरो जी ही रिपोर्ट। वॾा प्रेस क्लब में हायर एजुकेशन तरफ़ां ऑनलाइन क्लासिस हलाइण ऐं डबल फीस वठण जे ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटियुनि जे शागिर्दनि तरफ़ां प्रेस क्लब जी ॾाढो एहतजाज कयो आहे। अचो त नाज़रीन उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो छा चवणु आहे। आला अख्तियारनि जा पुट औलाद उहे पढ़ी था सघनि, छो जो ग़रीब मिडिल क्लास जे माण्हू वटि का सहूलियत मौजूदु कोन्हे। लाज़मी हिन लाइ नेट खपे ऐं प्लस लैपटॉप खपे। अगरि लैपटॉप न आहे त सुठी मोबाइल खपे जंहिं ते क्लास हली सघनि। हिन में असां वटि जेका पॉलिसी थी हले सिर्फ़ु हायर क्लास जा स्टूडेंट्स आहिनि उहे पढ़ी था सघनि। अपर क्लास ऐं लोअर क्लास असां वटि घणी आहे। असां वटि तमामु जेके शागिर्द आहिनि ग़रीब आहिनि, के हारियुनि जा पुट आहिनि, के मज़दूरनि जा पुट आहिनि। इन करे असां हिननि जो मुकमिल बाइकाट था कयूं ऑनलाइन क्लासनि जो। हा, अगरि ऑनलाइन क्लास हलाइनि था सुठी ॻाल्हि आहे। तालीम सभिनी लाइ आहे, तालीम सभिनी लाइ आहे। पोइ सहूलियत ॾिनी वञे जीअं ग़रीब जो ॿार बि उहा ई तालीम वठी सघे, अमीर जो ॿार बि उहा ई तालीम वठी सघे। हुअं त असां कंहिं यूनिवर्सिटी जे ख़िलाफ़ न आहियूं, न ई कंहिं इंतिज़ामिया जे ख़िलाफ़ आहियूं। असांजो मुखालफ़त आहे त उहा हेक जे तरफ़ां आहे। असां हेक जी मुखालफ़त था कयूं। हू त ऑनलाइन क्लासनि जो ऑर्डर करे एसियुनि में वेही करे उन्हनि खे ख़बर न आहे को ग़रीब थर जो शागिर्द छा थो, कीअं थो पढ़े, कहिड़ा वसाइल हुन वटि मौजूदु आहिनि, कहिड़ा न आहिनि। फैसिलिटीज़ त अलॻि, पर हुन वटि को टच मोबाइल बि न आहे, नेटवर्क ई न आहे, त ऑनलाइन काॾां पढ़ी सघनि वीचारा शागिर्द। मोबाइलूं वठनि, लैपटॉप वठनि या यूनिवर्सिटी जूं फीसूं अदा कनि, या उन खां पोइ ॿियूं केतिरियूं ई असां स्टूडेंट सां तकलीफ़ूं आहिनि के वीचारा शागिर्द खीर जो किलो खपाए करे यूनिवर्सिटी जा पहुचनि। उन्हनि खे ऑनलाइन क्लासनि जा केॾा पैकेज अचनि, केॾा असां काॾे वञूं असां। कैमरामैन असद मला सां गॾु लतीफ़ सोढरो, मेहरान टीवी न्यूज़, भोजदार वॾा।